माण्हू तारीफ़ कंदा न अंग्रेज़ वॾा अदल वारा असां वटि हुकूमत करे विया इहे कमीना रुगो असां में अदल कंदा पाण जंहिं ते ज़ुल्म कंदो कुझु बि कोन्हे हुते सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे जेकॾहिं अॼु बि तव्हां माण्हू ॿुधाइनि था जेकॾहिं अमेरिका में कलाक हिकिड़ो बिजली वञे त अलाए केतिरियूं क़तलो गारत थी वेंदियूं छो त हुनजो सॼो कंट्रोल नेट ते आहे CCTV कैमरा ते आहे असां वटि बिजली न गैस न नेट कुझु बि कोन्हे पोइ बि अमुन आहे इहो अलाह जो फज़ल आहे पाकिस्तान ते उलमा जी महिनत आहे हिते बुज़ुर्ग आलिम सूफ़ी पीर फ़कीर अहलुल्लाह नेक माण्हू जेके माण्हुनि खे कंट्रोल कयो वेठा बाबा ज़ुल्म न कयो ज़्यादती न कयो अलाह वारनि जी धरती आहे हिन धरतीअ में ऐं ॿियो को बि मुल्क हुजे मुल्क पाकिस्तान अलाह जी गनीमत आहे कंहिं बि मुल्कनि में तव्हां जेकॾहिं पाण वञी ॻाल्हायो न ॻाल्हाए सघंदो शेख साले इमाम काबा पेशावर में आयो उते 3 ॾींहं कॉन्फ्रेंस थी उन कॉन्फ्रेंस में ॾिठई त मौलाना फज़ल रहमान हेॾा माण्हू गॾु कया आहिनि हेॾो हक़ थो चए उते जो उतां जेको सऊदी गवर्नमेंट जो ख़िलाफ़ ॾिठई हुन बि बसि जुमे जे ख़िताब ते ईअं झूलेलाल कयो बसि जीअं ई लथो ख़िताब तां 10 साल कैद बाबा हल हिते असां जा जेको आहे सो माण्हू कीअं था हुननि खे ॻाल्हाइनि इहो पाकिस्तान में अलाह जो फज़ल आहे ॿिए मुल्क में न ॻाल्हाए सघंदव इन्हनि करप्ट कामोरनि सां कहिड़ी हालत थिए थी लानतूं हिननि हुकुमरान ते जेतिरियूं पयूं